जी बिल्कुल, बरसातुनि खे 1 महीनो गुज़री चुको आहे, पर बरसात मुतासिरीन जा हिन वक़्त ताईं जेके हाल उहे हीणा आहिनि ऐं उन्हनि जा सूर ॿीणा आहिनि। हिन वक़्त बि असीं मौजूद आहियूं। ही गढ़ीअ सन ठुल मेन रोड आहे। हेॾां ज़ोरवाह आहे ऐं जेको आहे त हिन साइड ते ठुल गढ़ीअ सन रोड आहे। रोड किनारे ते जॾहिं असां गुज़र करे रहिया हुआसीं त हिते असांखे मासूम ॿारड़ा जेकी आहे त उहे असांखे वेठल हिते नज़र आया। परे पासे रोड आहे, ओरे पासे हिन पासे जेको आहे त शाख आहे। ही ॿारड़ा जेके आहे बिल्कुलु मौत जे मुंहं में आहिनि। ख़बर न आहे त हिननि जा वारिस हले केॾांहुं विया आहिनि। हिननि ॿारड़नि सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी त हिननि असांखे ॿुधायो त असांजा जेको हिननि जो वॾो आहे उहो कुराड़ो आहे, उहो जेकी आहे त इमदादी सामान वठण जे लाइ ऐं राशन वठण जे लाइ जेके आहे त बंगलनि जा चकर काटे रहियो आहे। ही ॿारड़ा हिते हिकु नंढड़ो मासूमड़ो आहे जेको तक़रीबन 6 महीननि जो आहे। उहो हिन वक़्तु उनखे जेकी आहे त सख़्तु बुख़ारु आहे। उहो बुख़ार वारे हालत में हिते जेकी आहे त पयल आहे। 4 खां 5 ही मासूम ॿारड़ा आहिनि जेके हिते पिया आहिनि। जेकॾहिं ही परे साइड रोड ते वञनि था त बि मौत जे मुंहं में आहिनि ऐं परियों खामो आहे। जेकॾहिं हिन तरफ़ ख़ुदा न करे जेकॾहिं वाह जे तरफ़ वञनि था त बि ही मौत जे मुंहं में आहिनि। अख़्तियारनि सिंध हुकूमत ऐं जेके आहे त सिहत खाते जे मुंहं ते मोचड़ो आहे। ही फुटेज तव्हां ॾिसी सघो था। ही हालत आहे। ॿोॾि मुतासिरीन जी का माली सहायता न थी सघी आहे। भयानक सूरत हाल आहे। मलेरिया, डायरिया ऐं जेके ॿियूं जेके जानलेवा बीमारियूं आहिनि उहे ज़ोर वठी रहियूं आहिनि। दवाउनि जी शार्टेज आहे। सिहत खातो हिन वक़्त ताईं मुतारिक नज़र कोन पियो अचे। गढ़ीअ सन ऐं भरपासे जा जेके हज़ारे मासूम आहिनि, जेके पितकड़ा ऐं पितकड़ियूं आहिनि, उहे बिल्कुलु हिन वक़्तु मौत जे मुंहं में आहिनि। ज़िंदगी ऐं मौत जे जंग विड़ी रहिया आहिनि। पर सिहत खाते जे अख़्तियारनि हिन तरफ़ को बि तवजो नाहे ॾिनो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत जे वास्तेदार अख़्तियारनि ऐं सिहत खाते जे अख़्तियारनि खे घुरिजे त उहे फ़ौरी तौर ते नोटिस वठनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी या मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी या गढ़ीअ सन ऐं भरपासे में बि मेडिकल कैम्प लॻाइनि, दवाउनि जे शार्टेज खे ख़तमु कनि ऐं हितां जे माण्हुनि खे रिलीफ ॾियनि त जीअं उन्हनि जा मासूम जेके ॿारड़ा आहिनि उहे जेके आहे त मौत खां बची सघनि। जी।